घर हुजे, ऑफिस हुजे या ज़िंदगीअ जे कंहिं बि मोड़ ते असांखे कावड़ियल साथियुनि या तिखे मिज़ाज वारनि माण्हुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। अहिड़ीअ सूरत में जेकॾहिं असां पाण खे पुरसुकून न रखी सघूं त मामला वधीक ख़राब थी सघनि था। कावड़ जी हालत में इंसान जे सोचण जी सलाहियत मुतासिर थींदी आहे ऐं अक्सर माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं चई वेंदा आहिनि जेके आम हालतुनि में नाहिनि चई सघंदियूं। जेकॾहिं कंहिंजो जीवन साथी कावड़ में आहे त सभ खां पहिरियां त उहो पाण खे पुरसुकून रखे। अवां डिघो साहु खणो ऐं पंहिंजे जज़्बनि खे ज़ाब्ते में रखो। उन खां पोइ पंहिंजूं हदूं ॾिसो ऐं एतिराम जी उमीद रखो। जेकॾहिं अवां जो साथी अवां जी हदुनि खे ओरांगे वञे त उनखे सुहिणे अंदाज़ में ॿुधायो त संदसि रवैयो मुनासिब नाहे। कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण खे उन्हनि जी जाइ ते रखी ॾिसजे त जेकॾहिं अवां संदनि जाइ ते हुजो त छा कयो हा। अवां जो साथी नौजवान आहे ऐं पाण पंहिंजा मसला हल करण जी सलाहियत रखे थो। अवां संदनि मदद करे सघो था, पर कोशिश कयो त हू पंहिंजा मसला पाण हल करे। कावड़ हिकु आर्ज़ी जज़्बो आहे ऐं उन जो हल ॻोल्हणु मुमकिन नाहे। सब्र सां अवां कावड़ियल माण्हूअ खे बहितर नमूने मुंहुं ॾेई सघो था। जॾहिं माण्हूअ जी कावड़ थधी थी वेंदी आहे त पोइ संदसि मिज़ाज बि नॉर्मल थी वेंदो आहे। इन लाइ लफ़्ज़ी तौर ते ग़लत रवैयनि जो मुज़ाहिरो न कजे जंहिंसां लाॻापा ख़राब थियण शुरू थी वञनि। हमेशा पंहिंजी बर्दाश्त खे विञाइण खां बचणु घुर्जे। जेकॾहिं हिकिड़ो कावड़ियल आहे ऐं ॿियो बि कावड़जी पियो त इहो बाहि ते पेट्रोल हारणु बराबरि हूंदो आहे। इन जो नुक़सान ॿिन्ही खे थींदो। जेकॾहिं अवां चाहियो त अवां ख़ामोश रही सघो था। अवां खे कावड़ियल माण्हूअ खे को जवाब ई न ॾियणु घुर्जे या को रद्द अमल न ॾियणु घुर्जे। को रद्द अमल न ॾियणु सूरत हाल ते ज़ाब्तो आणण जो बहितरीन तरीक़ो आहे।